हाँ साईं। ता नालो छा है? मुंहिंजो नालो नारू आहे। अच्छा ता नालो छा थियो आहे? हिते इहो थियो आहे जो बिना मोकल बिना इजाज़त अची घर ठाहिया आहिनि ऐं मिटी पिया खणनि मशीनूं ॿ खणी। सरकारी है ना केर? ये न साईं वो नूनारी आहे उहो पिया खणनि। इहो जेको प्लाट आहे सरकारी आहे। सही ये मीर इनायत जो असल में तक आहे। मीर इनायत जो तक आहे। सही उनजो तक आहे। असांखां ईअं बेवाजबी करे न को ॻाल्हाइण न को ॿोलाइण ईअं पिया खणी वञनि। ई घरनि में अंदर मिटी पिया खणनि एॾो राज माना घर टोड़े घणो काठ किला असांजा टोड़े। तव्हां घणो टाइम थियो आहे हिते में असां में घटि में घटि 70-80 साल थिया आहिनि। हिते रहंदे? हा रहंदे वॾे भुटे जी हुकूमत सां शुरू सां वठी रहूं पिया। अच्छा डॉक्टर अमन ने तव्हां ॻाल्हायो? हा असां ॻाल्हायो। उन छा कयो? उन कमु बंदि करायो चयो फ़ैसिलो करायां पोइ वल जो त हुन आयो ई कान। हुन अॻे वरी 2 ॾींहं छॾे वरी आया आहिनि। वरी आया मना करण खां पोइ वरी आया आहिनि। जे फ़ैसिलो करे वञे हा हल थी वञे हा। असांखे देर सां घुरायो आहे। देर सां असांखे हाणे ग़रीब आहियूं असीं कंहिंखे दां ॾियूं। हिकिड़ी 2 दाऊं डॉक्टर अहमद खे ॾेई आया आहियूं। तंहिं हूंदे बि असगर नूनारी खे बि असां दां ॾिनी। तंहिं हूंदे बि हलिया अचनि था पोइ हाणे उन्हनि खे असीं छा करियूं। ग़रीब आहियूं मिसकिन आहियूं बेवस आहियूं। पोइ हुजे असांजी हिमायत असांजी हिमायत करे। हाणे असीं इहो मुतालबो असांजो मसइलो हल करे। ही रोज़ घर टोड़ींदा रोज़ ईंदा रोज़ हाणे ॿार बचा वेठा आहिनि गर्मी में। गर्मी जी शिदत में असीं ज़ुल्म में आहियूं। असां का त रास्तो करे मसइलो हल करे पोइ भले कनि इजाज़त वठी। बग़ैर इजाज़त कीअं थींदो ही कमु। के सदी आहे वेठल आहियूं। करे वियो अहमद चे गरीब आहिनि हिननि खे लॾायो ने अहमद असांजे पारां इहे चयो आहे। बाक़ी ॿिए कंहिं कोन चयो। अहमद असांजे घर हिते ई बीठो हुयो। असांजो इहे चयो गरीब खे लॾायो ने। हा इहे चई वियो आहे असांखे अहमद हिम्मत कई आहे। अमां समझ असांजी गिला बिला कोन कई चई हिन गरीबनि खे न लॾायो। हा इहे असांखे चयो असां कूड़ कोन करदा। घणो टाइम थियो तव्हांखे? हिननि खे असांखे काफ़ी टाइम थी वियो। घर पे गिरल आहे न था। बाक़ी अहमद तुंहिंजे वांगर आयो हुयो। बाज़ार हिते चे गरीब आहिनि पोइ फ़ैसिलो था करियूं चे फ़ैसिलो को करंदा वॾा आहिनि पोइ जीअं फ़ैसिलो करे।